थटे खां ख़बर शामिल कंदासीं त कुकड़नि जी फीड सां गॾु मुनशियात सां भरियल ट्रक जंहिंखे शहज़ाद पठान कराची मां निकिरी ज़िलो मलीर मां क्रॉस कंदे पुलिस सां ॾेती लेती कंदे या पुलिस जे अखियुनि खां ओझल थींदे ठटे ज़िले में दाख़िल थियण जे दरवाज़े धाबे जी जंहिंजो पुलिस थाणे जो SHO पावरफुल आहे, जंहिंजो चवणु आहे त मुंहिंजे हद में का बि मुनशियात जी गाॾी क्रॉस नथी करे सघे, पर हीअ ट्रक क्रॉस थी वई ऐं गुलबा घारो पुलिस जे हद क्रॉस कंदे मकली पुलिस जे हद बि क्रॉस करे सजावल पुलिस जे हदूद में दाख़िल थी बदीन रोड ते चढ़ी त सजावल में CI इंचार्ज फारूक राहपोटो खे शक थियो, जंहिं पंहिंजी टीम सां गॾु ट्रक जो पीछो कयो। बदीन रोड ते भगल मोरी स्टाफ ते ट्रक खे रोकियो, ट्रक जी तलाशी वरिती त फर्श बाडी ट्रक जे चौधारी कुकड़नि जी फीड जा 50 कट्टा लॻल हुआ, विच में अंदरि 10 किलो जा 50 कट्टा सुपारी जे चूरे जा ऐं 2000 गुटका तयारु थियूं जूं थैलियूं ट्रक मां हथ कयूं आहिनि, जंहिं ट्रक खे सजावल थाणे ते शिफ्ट करे FIR दाख़िल कई वई आहे। टटे सजावल जे अवाम CI इंचार्ज फारूक राहपोटो जे उन कम जी वाखाण कंदे चयो आहे त कराची खां निकितल मुनशियात सां भरियल ट्रक खे कंहिं बि थाणे जी पुलिस न रोकियो। सजावल CI इंचार्ज पंहिंजे मुड़सीअ सां बिना कंहिं लालच जे पकड़ियो ऐं सभु पकड़ियल मुनशियात ज़ाहिर करे FIR दाख़िल करण ते जस ॾियूं था। अहिड़ी पुलिस ऑफिसर कम कंदा रहंदा त अवाम सुकून सां रहंदो।